कराची में IB टेस्ट पास उम्मीदवार CM हाउस ॾांहुं मार्च करे रहिया आहिनि, जंहिं दौरान केतिरनि ई उम्मीदवारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। टेस्ट पास उम्मीदवारनि प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं मार्च कयो। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त कराची में IB टेस्ट पास उम्मीदवार CM हाउस ॾांहुं मार्च करे रहिया आहिनि, जंहिं दौरान केतिरनि ई उम्मीदवारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। टेस्ट पास उम्मीदवारनि प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं मार्च कयो। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त कराची में IB टेस्ट पास उम्मीदवारनि CM हाउस ॾांहुं मार्च करे रहिया आहिनि, जंहिं दौरान केतिरनि ई उम्मीदवारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। टेस्ट पास उम्मीदवारनि प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं मार्च कयो। अहम ख़बर खां वाक़ई आगाह कंदा हलूं त कराची में IB टेस्ट पास उम्मीदवारनि CM हाउस ॾांहुं मार्च करे रहिया आहिनि, जंहिं दौरान केतिरनि ई उम्मीदवारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। टेस्ट पास उम्मीदवारनि प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं मार्च कयो। आगाह करे वाक़ई अहम ख़बर जे हवाले सां त कराची में IB टेस्ट पास उम्मीदवारनि CM हाउस ॾांहुं मार्च करे रहिया आहिनि, जंहिं दौरान केतिरनि ई उम्मीदवारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। टेस्ट पास उम्मीदवारनि प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं मार्च कयो। कराची में IB टेस्ट पास उम्मीदवारनि CM हाउस ॾांहुं मार्च करे रहिया आहिनि, जंहिं दौरान केतिरनि ई उम्मीदवारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। टेस्ट पास उम्मीदवारनि प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं मार्च कयो। अहम ख़बर खां वाक़ई आगाह कंदा हलूं त कराची में IB टेस्ट पास उम्मीदवारनि CM हाउस ॾांहुं मार्च करे रहिया आहिनि, जंहिं दौरान केतिरनि ई उम्मीदवारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। टेस्ट पास उम्मीदवारनि प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं मार्च कयो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त कराची में IB टेस्ट पास उम्मीदवारनि CM हाउस ॾांहुं मार्च करे रहिया आहिनि, जंहिं दौरान केतिरनि ई उम्मीदवारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। टेस्ट पास उम्मीदवारनि प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं मार्च कयो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध TV न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, कराची में IB टेस्ट पास उम्मीदवार CM हाउस ॾांहुं मार्च करे हिन बाबति आगाह कजो। बिल्कुल अब्दुल क़यूम, कराची प्रेस क्लब आदो IB पास जेके उस्ताद आहिनि उन्हनि पारां एहतियात जो सिलसिलो लाॻीतो जीअं जारी आहे त अॼु ॿीहर उस्तादनि पारां एहतियात जंहिंमें वाद कंदे ॿीहर वज़ीर आला हाउस ॾांहुं मार्च जी कोशिशि कई वई त पुलिस पारां उस्तादनि खे न सिर्फ़ु रोकण जी कोशिशि कई वई बल्कि उस्तादनि ऐं पुलिस जे विच में झड़पूं पिणु थियूं आहिनि, जंहिंमें कुझु उस्तादनि खे पिणु पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो। इन हवाले सां कुझु अंग अखर जी तस्दीक पुलिस या उस्तादनि पारां नाहे कई वई, पर उस्तादनि जो चवणु आहे त वॾी तादाद में संदनि जेके साथी जेके आहिनि उस्ताद उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं हू एहतियात थी रहिया आहिनि पंहिंजे हक़ जे हवाले सां। ऐं हुननि जॾहिं टेस्ट ॾिनी आहे त हुकूमत सां हुननि ज्यादती करे खेनि न सिर्फ़ु ऑफर ऑर्डर नथी ॾे बल्कि इन हवाले सां जेकॾहिं खेनि ऑफर ऑर्डर न ॾिना वेंदा त हुननि जो जेको एहतियात जो सिलसिलो आहे उन्हनि में लाॻीतो को वाद आणींदा। इन हवाले सां वज़ीर तालीम हुजे या पंहिंजे वॾे वज़ीर सां हुननि मुख़्तलिफ़ मौक़नि ते मुलाक़ात ऐं अपीलूं करण जी कोशिशि कई आहे ऐं खेनि इल्तिजा कई आहे त जॾहिं हुननि पंहिंजी जेका IB जो जेको टेस्ट आहे उहो पास करण खां पोइ जॾहिं खेनि ऑफर लेटर न ॾियण जे हवाले सां ज़्यादती कई थी वञे त इहा ज़्यादती न सिर्फ़ु ख़तमु कई वञे बल्कि खेनि ऑफर ऑर्डर ॾेई पंहिंजे मुलाज़मतूं जेके आहिनि उनखे ॾेई उनखे एहतियात जे रस्ते तां जेको हटायो वञे। त हुननि जो चवणु आहे त हू पंहिंजे एहतियात ते मुसलसिल केतिरनि ई ॾींहंनि खां वठी न सिर्फ़ु मौजूदु आहिनि, पर हुकूमत पारां संदनि जेको एहतियात ते को कन नथो धरियो वञे ऐं साणनि मुसलसिल जेको ज़्यादती जो जेको अमल आहे उहो जारी आहे। ऐं अगरि जेकॾहिं इहो एहतियात जो सिलसिलो हुन में अगरि जेकॾहिं हुननि सां उन्हनि जे मुतालबा न मञिया विया त हुन में न सिर्फ़ु वधीक वाद आंदी वेंदी बल्कि ॿीहर हू वज़ीर आला हाउस पासे वेंदा ऐं उहे एहतियात करे पंहिंजे मुतालबनि जी मंशा जे हवाले सां गोर कंदा रहंदा ऐं जेसीं ताईं संदनि मुतालबा न मञिया वेंदा त उहो एहतियात जो सिलसिलो जारी रखंदा आहिनि। पुलिस मुख़्तलिफ़ उस्तादनि सां झड़पुनि में खेनि गिरफ़्तार करे मोबाइल में खणी वई आहे ऐं इम्कान आहे जहिड़ी रीति हमेशह खेनि गिरफ़्तार कयो वेंदो आहे ऐं ॿीहर आज़ादु कयो वेंदो आहे। अलबत्ता हिन वक़्तु जेको कलम 144 लागू आहे उन जी बनकड़ी जे जेका सिलसिले में मुमकिन आहे त खेनि कलम 144 हासिल थिए, पर इम्कान इहो ई आहे त हमेशह एहतियात जे सिलसिले में खेनि गिरफ़्तार करे कुझु कलाकनि खां पोइ खेनि आज़ादु कयो वेंदो आहे। हिन पुलिस काफ़ी तादाद में जेके उस्ताद आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे पंहिंजी मोबाइलनि खे खणी मुख़्तलिफ़ थारनि ते मुंतक़िल कयो आहे। ठीकु आहे फयाज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।